अच त ॿुधाया तोखे दिलबर मोहब्बत कीअं कबी आहे मोहब्बत हीअं कबी आहे मोहब्बत हीअं कबी आहे अखियूं अखियुनि में पाए दिल बर दिलड़ी हीअं ॾिबी आहे मोहब्बत हीअं कबी आहे अच त ॿुधायां तोखे दिल पर मोहब्बत कीअं कबी आहे मोहब्बत हीअं कबी आहे मोहब्बत हीअं कबी आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आओ तव्हांजो मूंखे चवंदा आहिनि उर्स नारे जो दोस्तो। अॼु असां ॻाल्हि कंदासीं हिन मोहब्बत जी, हिन प्यार जी, हिन मोहब्बत ऐं प्यार खे करण जा हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा तरीक़ा आहिनि। कॾहिं उस्ताद जलाल चांडियो साहब ॿुधायो त मोहब्बत हीअं कबी आहे मोहब्बत हीअं कबी आहे। पर अॼु जे दौर में, हिन जदीद दौर में, हिन इंटरनेट जे दौर में, हिन सोशल मीडिया जे दौर में असांखे छा चवंदा आहिनि रूबी अली साहिबा असांखे ॿुधाए पई ऐं इरशाद जागीरानी साहब ॿुधाए पियो त मोहब्बत हीअं कबी आहे। पर हो ईअं कोन था चवनि, हो चवनि था मोहब्बत हीअं कबी आहे। थोरो समझाए अच त ॿुधाए थोरो समझाए मोहब्बत हीअं कबी आहे। तो दोस्तों मोहब्बत कीअं कबी आहे उहो त तव्हांखे ख़बर आहे। मोहब्बत कीअं कबी आहे, हर माण्हू पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां मोहब्बत कंदो आहे। पर उस्ताद जलाल चांडियो जॾहिं इहो गीत ॻायो हो तॾहिं हिन ते इलाही तनक़ीद थी हुई। ॿुधाया तोखे दिल मोहब्बत कीअं कबी आहे मोहब्बत हीअं कबी आहे मोहब्बत हीअं कबी अखियूं अखियुनि में पाए बातुर दिलड़ी यार ॾिबी आहे मोहब्बत हीअं कबी आहे मोहब्बत हीअं कबी। त उस्ताद जलाल चांडियो कहिड़ा गीत पियो ॻाए बाबा, ही छा मसइलो आहे। पर अॼु जदीद दौर में जॾहिं इहो ई सॻी गीत इरशाद जागीरानी साहब ॻायो आहे जंहिंखे सभु माण्हू मोतबर सम्झंदा हुआ छा बि सम्झंदा आहिनि। मोतबर माण्हू आहे बि हिन में कोई शक न आहे, छो त हू सिंध टीवी जो होस्ट आहे, बिल्कुलु होस्ट। ऐं हुन वटि वॾा वॾा महिमान ईंदा आहिनि, बिल्कुलु वॾा वॾा महिमान, साईं मुंहिंजा वॾा वॾा महिमान ईंदा आहिनि ऐं उन्हनि सां ॾाढो इज़त सां, एहतराम सां, प्यार सां ॻाल्हाईंदो आहे। उन्हनि हिकिड़ो महिमान आऊं बि हुयोसि, हिकिड़ो ख़ुशकिस्मती जो तव्हां ॾिसो, हिकिड़ो सीरियस एक्टर वेठो हुजे, हिकिड़ो कॉमेडी एक्टर वेठो हुजे। सीरियस एक्टर सां ईअं मिलंदा ॾिजंदा पे, पर कॉमेडी सां ईअं मिलंदा जो मुंहिंजी चाचे जो पुटु हुजे। अरे बाबा कहिड़ा तो हिकिड़ो पंहिंजाइप जेका आहे न, फ्री माहौल थी फ्री माहौल वारो कॉमेडी आर्टिस्ट खे वरी हिकिड़ो ॿियो फ़ाइदो आहे त डायलॉग जेकॾहिं विसरी वञे थो स्टेज ते पंहिंजो टोणो हणी छॾींदो। हली वेंदो। जेकॾहिं किरदारु संजीदा आहे त उन में वरी जेकॾहिं डायलॉग को पंहिंजो एड कंदो थी सघे थो कहाणी। जी दोस्तों, ख़ुशकिस्मती सां चओ या ख़ुशकिस्मती आहे, बिल्कुलु ख़ुशकिस्मती आहे जो इरशाद जागीरानी जे प्रोग्राम में सलाम सिंध में उर्स नारे जो होस्ट न बल्कि यार मेहमान थी चुको आहे। इहा ॻाल्हि बि आहे त मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो घटि मिलियो। इरशाद साहब पाण माशाल्लाह ॻाल्हाइण जो एतिरो आहे जो कंहिंखे मौक़ो ई कोन ॾींदो आहे। सो बहरहाल इरशाद साहब जेको हिकिड़ो बहितरीनु सिंगर बि आहे ऐं होस्ट बि आहे, उन सां गॾोगॾु बहितरीनु शाइर बि आहे। को ज़मानो हुयो, केसरियुनि जो दौरु हुयो, उन में सिलेक्शन में नालो हूंदो हो इरशाद जागीरानी, तॾहिं केरु सुञाणंदो कोन, इरशाद जागीरानी आहे कहिड़ी भला मुंहिंजो मतिलबु कहिड़ो माण्हू आहे। पर जॾहिं सोशल मीडिया जो दौरु आयो, जॾहिं सिंधी चैनल्स आया त इरशाद जागीरानी साहब खे मौक़ो मिलियो ऐं उहो माशाल्लाह सुपरस्टार थी वियो। वरी कॾहिं न कॾहिं के न के किसा खणी सोशल मीडिया ते थोरो इन थींदो आहे, छो त आर्टिस्ट जे लाइ, फ़नकार जे लाइ, शाइर जे लाइ छा चवंदा आहिनि पब्लिसिटी ज़रूरी आहे। जी हा, पब्लिसिटी ज़रूरी आहे। उहा पब्लिसिटी कहिड़ी बि हुजे, पाण कराई वञे या कई वञे, या मक़सदु कंहिं बि तरीक़े सां उनखे मार्केट में रहणो आहे ऐं ख़बरुनि जी ज़ीनत बणिजणो आहे। ख़बरुनि जी ज़ीनत बणिजण सां ई त फ़नकार मथे वेंदो आहे। जी हा, बिल्कुलु तव्हां सही सम्झो, मथे, यको मथे न बाबा, यको मथे न हेठि न बल्कि विच में। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? इरशाद जागीरानी साहब हिकिड़ो हीउ गीत जेको ॻायो आहे हिन ते ॾाढो वठि लॻो पियो आहे बाबा, ॾाढो शोर शराबो लॻो पियो आहे। हर माण्हू बि चए पियो बाबा हीउ इरशाद जागीरानी जा बि हीउ कहिड़ो कमु कयो आहे बाबा। इहो रूबी अली साहिबा जेका केतिरनि ते एॾी मौज़ थी वेठी हूंदी, पाणी में टुबियूं पई खाए। बाबा फ़नकार त हिन बाबा। ॻाल्हि ॿुधो दोस्तो, तव्हांखे इहा ॻाल्हि सुठी लॻे या न लॻे, जेके तनक़ीद कनि पिया उन्हनि खां आऊं हिकिड़ो सवालु कंदुसि। हिकिड़ो सवालु,
कयां? नहीं। हा त सवाल इहो आहे त छा तव्हां इंडिया जी फिल्मूं कोन था ॾिसो? तव्हां इंडिया जा गाना कोन था ॾिसो? तव्हां पंहिंजे मोबाइल ते ग़रीबनि वारी फिल्मूं कोन था ॾिसो? सम्झी विया हूंदा न ग़रीबनि वारी फिल्मूं। ओया त उहे माण्हू जेके तनक़ीद कनि पिया जेके हिन गाने ते, या चवंदा इहे वल्गरिटी पई थिए, हीअं पियो थिए सिंधी मीडिया में। अरे बाबा तव्हां त सिंधी आहियो न ॾिसो अहिड़ी शयूं, छो ॿिया माण्हू ठाहिनि? पर तव्हां ॾिसो था, तव्हांखे वणे थो। तव्हां ॾिसो सोशल मीडिया ते इहो गीत अचण साण केॾो पॉपुलर थी वियो आहे। उन ते कमेंट्स थिया, हे थिया, हो थिया, वठ पकड़ थिया। असांजे वीडियो ते त को कमेंट्स कोन थो अचे, को ॿ अखर लिखण लाइ तयारु कोन्हे यार। बाक़ी हुते त साईं वॾी ॻाल्हि आहे। कमेंट्स मथां कमेंट्स, को गारियूं पियो ॾे, को सुठो पियो चवे, को बुरो पियो चवे, को तनक़ीद पियो करे, को इस्लाह पियो करे। करियो बाबा करियो। पर लेला वारी ॻाल्हि, मुंहिंजे मजनू खे पत्थर उहो हणे जेको पाण कॾहिं हिन मोहबत जे मैदान में न लथो हुजे, या जंहिं मोहबत न कई हुजे। त मुंहिंजा भाउ, तव्हां बि तनक़ीद तॾहिं कयो जॾहिं तव्हां अहिड़ियूं शयूं न ॾिठियूं हुजनि। तव्हां इंडिया जूं, अमेरिका जूं, हॉलीवुड जूं, बॉलीवुड जूं, लॉलीवुड जूं अहिड़ियूं शयूं न ॾिठियूं हुजनि, पोइ तव्हां तनक़ीद कयो। पर यार ॿिया सभु कनि पिया ओके। बाक़ी बाबा रूबी अली साहिबा जे पाणी में टुॿी खाधी त नज़रूं, सभिनीनि जी नज़रूं हिट लॻी पयूं आहिनि। अड़े बाबा ईअं न कयो। उहे पियो वॾा फनकार आहिनि। जे थोरी घणी मस्ती थी त को मसलो थोरी आहे, अहिड़ी का ॻाल्हि थोरी आहे। तव्हां हिन ॻाल्हि खे सफ़ा आसमान ते पुॼाए छॾियो त बाबा तव्हांखे वरी बि जी हा बिल्कुलु वरी बि इरशाद जागीरानी तव्हांखे सेखारे छॾियो त मोहबत कीअं कबी आहे। हाणे मूंखे यकीन आहे त तव्हां मोहबत करणु सिखी विया हूंदा ऐं तनक़ीद घटि कंदा कयो। चवंदा न 5 रुपया घटि पर कम खे पट। सो इन जे करे तव्हां जूं तनक़ीदूं, तव्हां जूं गारियूं, तव्हां जूं ॻाल्हियूं, तव्हांजा ताना, तव्हांजा मेणा, सभु ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते। पर इरशाद जागीरानी साहिब जो गानो बाबा सुपर डुपर हिट। असांजा वीडियो हलनि न हलनि को मसलो कोन्हे, पर इरशाद साहिब जा साईं गाना सुपर हिट। ओ मोहबत हीअं कबी आहे। त दोस्तो उम्मीद थो कयां त तव्हां हिन गाने खे बि इंजॉय कंदा ऐं तनक़ीद खे थोरो घटि कंदा ऐं ॻाल्हि खे वधि सम्झंदा। ऐं असल ॻाल्हि जेका आहे सा मोहबत हीअं कबी आहे, सिखी वठो ऐं वञी मोहबत कयो। मोहबत में ई मज़ो आहे। मोहबत खां सवाइ दुनिया में हर शइ बेकार आहे। इन करे चऊं था अखियूं अखियुनि में पाए भाकर दिलड़ी जानी हीअं ॾिबी आहे। मोहबत हीअं कबी आहे। अल्लाह हाफ़िज़। खत्म। बाय बाय, टाटा, गुड बाय, गया।